अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर सैयद आतिफ अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी जे इलाइक़े पटनी थाणे जी हद नारा केनाल जे कपरनि भरिसां रहंदड़ ओड बिरादरी जे घरनि में हथियारबंदनि घिरी करे ज़बरदस्ती नारी पूजा कुमारी खे अगवा दौरान मुज़ाहमत ते फायरिंग करे क़तल थियल जाइ ते ओड इतिहाद ऐं सोशल समाजी ह्यूमन राइट्स तंज़ीमनि पारां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई ऐं ओड बिरादरी पारां यारीअ जूं रस्मूं पिणु अदा कयूं वयूं। उन मौक़े ते ओड इतिहाद जे नायब सदर गुलबदन मुखी दीदार मुखी रोशन कामरेड सोणोमल सिकंदर रोशन लाल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां वज़ीर आज़म पाकिस्तान वज़ीर आला सिंध DIG सखर खे अपील था करियूं त असांजी न्याणीअ सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां SSP सखर सिंगार मलिक ऐं DSP रोड़ी जी कारकर्दगीअ मां मुतमिन आहियूं। इंतिज़ामिया जो असां सां भरपूर तावन आहे। नालो गुलबदन आहे। मां पंहिंजे ओड पंचायत जो नायब सदर आहियां सखर जो। न्याणी शहीद कई वई आहे। असां अॼु हिन खे जेका भेटा पेश कई आहे इन जे बारे में जो कोई बि लफ़्ज़ असां चवंदासीं घटि आहिनि, छो त असांजी न्याणी हिकिड़ो सुरखरू क़ौम खे जेको आहे फ़खुरु आहे। असां इंशाअल्लाह ताला मर्द क़दम ताईं न्याणी जे इंसाफ़ लाइ विढ़ंदासीं। जेके SP साहब आहे, जेके भी आला अमलदार आहिनि, वज़ीर आज़म आहे, DIG आहे, DIG आहे सिंध, हर अमलदार खे इहा रिक्वेस्ट कंदासीं पाऊं ॿधी करे त असांजी न्याणी खे इंसाफ़ ॾिरायो वञे। हीअ न्याणी ॾिसो, हीअ असांजी न्याणी जेका विढ़दे विढ़दे सुरखरू थी पंहिंजी जान ॾेई वई आहे। ख़ुदा रा असांजी मदद कयो, हिन न्याणी जे सदके असां इंसाफ़ कयो।